नाज़रीन ख़बर शामिल कयूं था नौशहरो फ़िरोज़ खां। नौशहरो फ़िरोज़ ज़िले में चोरनि तर तपाए छॾियो। हिक ई रात में चोरी जूं 2 वारदातूं, पुलिस जे मथे हेठ विहाणो को बि एक्शन न वरितो। ग़रीबनि जो अलतल चोरी थी वञण बाद ग़रीबनि जूं दाहूं। तफ़सील मुताबिक़ नौशहरो फ़िरोज़ लॻ मिठाणी थाणे जी हद में मलिक मोहल्ला में नामालूम चोर हिक ई रात अलॻि-अलॻि 2 घरनि मां चोरी करे अलतल ॿुहारे विया। मुतासिरीन जा मथे ते हथ। ख़बर मूजिब मिठाणी जे रहवासी हैदराबाद में एडिशनल सेशन जज जे गार्ड पुलिस कांस्टेबल मोहम्मद उस्मान मलिक ऐं ग़रीब बोरियत सालार उर्फ लालू मलिक जे घर मां नामालूम चोर दीवार टपी सोलर प्लेटूं, बैटरियूं, मोबाइल फोन्स, सिलाई मशीन, टेलीविज़न रिसीवर ऐं ॿियो घरू सामान ॿुहारे विया। मुतासिरीन पारां सख़्त एहतजाज कंदे चोरी वापसि करण जी घुर कई, जॾहिं त उन्हनि जो चवणु हुयो त पुलिस को बि ॿूटो ॿारे न रही आहे ऐं चोरनि खे खुलियल छूट ॾेई छॾी। मुतासिरीन ऐं ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण चोरनि जा पेरा खणण जो अमल हलंदड़ जल्दी चोरी वापसि करण जी घुर। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाइण जो चिताव।